अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मैं फौजिया जा सभ खां पहिरियां हेडलाइन। वज़ीर आज़म इमरान ख़ान PTI जे सियासी कमेटी जो इजलास अॼु घुराए वरितो। इजलास मंझंदि 1 वॻे बनी गाला में थींदो। बेएतमादी जी रिथ, नाराज़ मेंबरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई ऐं ॿियनि मामलनि ते ग़ौर कयो वेंदो। नाराज़ MNA चयो, असां पार्टी छॾी आहे। पार्टी छॾींदड़नि मेंबरनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी ऐं नाअहल थींदा। सिंध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त आर्टिकल 63A तहत पार्टी सरबराह जे ख़त बाद स्पीकर वोट जी ॻणप न कंदो। पार्टी छॾण ऐं ॿी पार्टी में शमूलियत बाबति क़ानून मौजूदु आहे। अपोज़िशन ज़ाती आर्मी जोड़े छॾी आहे। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद वज़ीर आज़म खे सिंध में गवर्नर राज लागू करण जी तजवीज़ ॾेई छॾी। घरू वज़ारत जो अहम इजलास तलब। सिंध में अमन अमान जी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। ज़रियनि मूजिब अमन अमान जी सूरतहाल खे नज़र में रखंदे समरी तयारु कई वेंदी। शेख रशीद जो चवणु आहे त सिंध हाउस एक्सपोज़ थी वियो आहे। क़ौम इमरान ख़ान सां गॾु आहे। सिंध हाउस में जेका ख़रीद विकिरो थी उन ते हुन मशवरो ॾिनो आहे त सिंध में गवर्नर राज लागू कयो वञे। हाणे वज़ीर आज़म जो इख्तियार आहे त हू छा करणु चाहे थो। जमहूरियत ख़िलाफ़ साज़िश जूं शाहिदियूं मौजूदु आहिनि। खेसि चैलेंज कयो वियो त हू अदालत में सबूत पेश कंदो। पाकिस्तान बार काउंसिल सिंध में गवर्नर राज लागू करण जी मुखालफ़त करे छॾी। पाकिस्तान बार काउंसिल गवर्नर राज लागू करण वारे घरू वज़ीर वारे बयान जी मज़म्मत करे छॾी। पाकिस्तान बार काउंसिल सिंध में गवर्नर राज लॻाइण सां मुल्क में इंतशार फैलजण जो ख़दशो आहे। नफेड़ नथा चाहियूं, हुकूमत चिड़ ॾियारण जी कोशिश करे रही आहे। असेंबली मेंबरनि जी ज़िंदगी ऐं कुटुंब खे ख़तरो आहे। असां असेंबली मेंबरनि जो तहफ़्फ़ुज़ कंदासीं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त क़ौमी असेंबली जे मेंबरनि खे धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि। हुकूमत ख़िलाफ़ असेंबली मेंबर पंहिंजा समूरा ज़रिया इस्तेमालु कनि। हू पंहिंजा समूरा कार्ड हींअर ज़ाहिर न कंदा। ईंदड़ कुझु ॾींहनि में घणो कुझु वाज़े थी वेंदो। OIC इजलास सबबि हू इस्लामाबाद में डफेड़ नथा चाहिनि। हुकूमत चिड़ ॾियारण जी कोशिश करे रही आहे। गवर्नर राज लॻाइण जी कोशिश कई वई त सिंध भरपूर मज़म्मत कंदी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो घरू वज़ीर शेख रशीद जे बयान ते रद्द अमल। संदसि चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत गैर क़ानूनी क़दमनि खां पासो करे सिंध जो अवाम कंहिं बि सूरत में गवर्नर राज क़बूल न कंदो। PTI जा MNAs बि हुकूमत खां छोटकारो चाहिनि था। 20 खां वधीक हुकूमती मेंबर असां सां गॾु आहिनि। अंग वधी सघे थो। मुस्लिम लीग नून जे अॻवान ऐं अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त PTI जा मेंबर इक़्तिदार छॾे अपोज़िशन वटि अची रहिया आहिनि। हुननि हुकूमती मेंबरनि खे पैसा नाहिनि ॾिना। उहे इमरान ख़ान खां बेज़ार आहिनि। क़ौमी असेंबली जो स्पीकर कानून खां मथां हू नाहे। जेको बि कानून जी भञगड़ी कंदो उहो गद्दार हूंदो। जल्द मुल्क खे सिलेक्टेड हुकूमत खां छोटकारो ॾियारिबो।
इमरान खान बेएतमादीयत खां अॻु एतमाद विञाए वेठो आहे। इमरान खान ते पीटीआई मेंबरनि ऐं अवाम जो एतबार नाहे रहियो। मुस्लिम लीग नून जे अॻवान हमज़ा शहबाज़ चयो आहे त इमरान खान अपोज़िशन खे धमकियूं ॾेई रहियो आहे। अॼु इमरान खान खां केर बि पुछण वारो नाहे। वोट ॾियण हर एमएनए जो क़ानूनी हक़ आहे। इमरान खान अवाम खे मारण खां सवाइ कुझु नाहे कयो। लाहौर में जहांगीर ग्रुप जो मुशावरती इजलास अॼु थी रहियो आहे। इजलास दौरान मुस्तक़बिल जी हिकमत अमली ते गौर वीचार कयो वेंदो। इजलास दौरान जहांगीर तरीन बि टेलीफोन ज़रिए शिरकत कंदो। हुकूमती इत्तेहादी काफ लीग ऐं एमक्यूएम सिंध में गवर्नर राज जी मुखालफ़त करे छॾी। ॿिन्ही पार्टियुनि सियासी बहरान जे हल लाइ माइनस इमरान खान फार्मूला पेश करे छॾियो। काफ लीग ऐं एमक्यूएम जो चवणु आहे त वज़ीर आज़म पाण नथो बची सघे। हाणे हू पीटीआई जी हुकूमत बचाइण जी कोशिश करे। एमक्यूएम कन्वीनर डॉक्टर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो आहे त वज़ीर आज़म बचंदे नज़र न पियो अचे, पर पीटीआई जी हुकूमत बची सघे थी। काफ लीग जे अॻवान तारिक बशीर चीमा चयो आहे त वज़ीर आज़म खे घुर्जे त एडवेंचर करण बदिरां पीटीआई जे कंहिं मेंबर खे साम्हूं आणे जंहिंजी वज़ीर आज़म थियण ते इतफ़ाक़ करे सघिजे। घरू वज़ीर शेख रशीद जी गेम ओवर थी चुकी आहे। खेसि मच जेल में क़ैद थींदे ॾिसी रहियो आहियां। हुकूमत तोड़े अपोज़िशन टी चौक ते जलसो न कंदा। 28 मार्च खां अॻे ई समूरा मामला हल थी वेंदा। ख्वाबनि जे हवाले सां मशहूर सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण चयो आहे त शेख रशीद जा 28 मार्च ताईं अहिड़ा ई बयान ईंदा, पर शेख रशीद खे शेख रशीद न सम्झियो वञे। शेख रशीद हाणे बहानो ॻोल्हे रहियो आहे, पर हाणे संदसि गेम ओवर थी चुकी आहे। एमएनएस इमरान खान सां नफ़रत जो इज़हार करे खाइन्स अलॻि थी रहिया आहिनि। इमरान खान बाइकाट जो बहानो करे फ़रार थियणु चाहे थो। वर्ल्ड बैंक ईंदड़ हफ़्ते पाकिस्तान में पंहिंजूं ऑफिसूं बंदि करण जो ऐलान कयो। वर्ल्ड बैंक इंतज़ामिया पारां अमले खे घरनि मां राबते रहण जो हिदायतूं कयूं वयूं आहिनि। आलमी बैंक जे तर्जुमान जो चवणु आहे त सरकारी मोकलुनि सबबि पाकिस्तान में समूरियूं ऑफिसूं बंदि रहंदियूं। ऑफिसूं बंदि करण जो पाकिस्तान जे सियासी सूरतहाल सां को बि वास्तो नाहे। कराची जे शांति नगर वारे इलाक़े में झोपड़ियुनि खे बाहि लॻी वई। 5 मासूम भाउ भेण सड़ी फोत थी विया। 5 झोपड़ियूं मुकमल तौर सड़ी रख थी वयूं। पुलिस सदरनि मूजिबि बाहि लॻण सबबि 12 वरियनि जी साइमा, 11 वरियनि जो फरहान, 9 वरियनि जो कामरान ऐं 8 वरियनि जी तैयबा शामिल आहिनि। हिक ॿारड़ी दुनिया ज़ेबा सड़ी ज़ख़्मी थी पई। इस्पताल में दम ॾिनाई। फायर ब्रिगेड पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। बाहि लॻण वक़्तु संदन वालिदैन कम ते वियल हुआ। मुल्क में कोरोना विघे वधीक 7 ॼणा हयाती विञाए वेठा। एनसीओसी मूजिबि 183 नवनि केस ज़ाहिर थियण जी तस्दीक। कोरोना विघे वधीक फोतियुनि जो अंग 30,326 थी वियो। एनसीओसी मूजिबि मुल्क में कोरोना केसनि जी शरह 0.64% रही। मुल्क में 225 कोरोना वरतल मरीज़नि जी हालत घंटीअ जोगी आहे।
इस्लाम नवाज़ अली में जवाबदारनि 2 ज़ालुनि खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ मीर मोहम्मद रिंद में जवाबदार रियाज़ रिंद 2 ज़ालुनि खे क़त्ल करण बाद फरार थी वियो। पुलिस पहुची 2 औरतुनि जा मढ़ इस्पताल मुंतक़िल करे छॾिया।